अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु तमामु ज़बरदस्त फुल एक्शन फिल्म शूटिंग थी रही आहे ऐं हिन फिल्म में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि ऐं हिन फिल्म जो नालो छा आहे इहो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म में तमामु बहितरीन नाले वारा अदाकार पिणु शामिल आहिनि, जीअं त ज़ुल्फ़कार बुर्दी, ख़ादिम खोखर। इन्हनि खां अलावा काफ़ी नाले वारा अदाकार पिणु हिन फिल्म में शामिल आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो नालो छा आहे ऐं हीअ फिल्म कहिड़े चैनल ते हलंदी। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो नालो आहे नादिर ख़ान ऐं हीअ फिल्म जेकी आहे जीजल TV ते हलाई वेंदी। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगर तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।